सूंह मशहूर आ जंहिंजी संसार में, सूंह मशहूर आ जंहिंजी संसार में, सो मोहम्मद मिठो आला किरदार में। सूंह मशहूर आ जंहिंजी संसार में, सो मोहम्मद मिठो आला किरदार में। सूंह मशहूर आ जंहिंखे जिब्रील बि हो ॾिसी चयो, हिन खां वधि कोन मशरिक़ ऐं मग़रिब मिलियो। जंहिंखे जिब्रील बि हो ॾिसी चयो, हिन खां वधि कोन मशरिक़ ऐं मग़रिब मिलियो। हिन खां वधि कोन मशरिक़ ऐं मग़रिब मिलियो। अहिड़ो चहिरो हसीन नाहे संसार में, अहिड़ो चहिरो हसीन नाहे संसार में, सो मोहम्मद मिठो आला किरदार में। सूंह मशहूर आ जंहिंजी संसार में, सो मोहम्मद मिठो आला किरदार में। सूंह मशहूर आ चंद्र चमकी दुनिया खे रोशन कयो, पर मोहम्मद जे अॻियां बेनूर थियो। चंद्र चमकी दुनिया खे रोशन कयो, पर मोहम्मद जे अॻियां बेनूर थियो। पर मोहम्मद जे अॻियां बेनूर थियो। चंद्र खां बि अवध चहिरो चमकार में, चंद्र खां बि अवध चहिरो चमकार में, सो मोहम्मद मिठो आला किरदार में। सूंह मशहूर आ जंहिंजी संसार में, सो मोहम्मद मिठो आला किरदार में। सूंह मशहूर आ